मेहड़ जश्न ईद मिलादुन नबी के सिलसिले के हवाले से पूरे मुल्क जियां मेहड़ शहर तोड़े बहराड़ी के माण्हुनि में भी 12 रबीउल अव्वल जूं तैयारियों उरूज ते पहुतल। जॾहिं त इन मौक़े ते ख़रीदारनि दुकानदारनि जे अवामी न्यूज़ मेहड़ जे रिपोर्टर सां ॻाल्हि ॿोल। जोश जज्बो ज़्यादा है पर सरकार को भी तावन नथी करे। इन महिल ताईं सरकारी इदारनि खे रोशन न कयो वियो आहे अञा ताईं ऐं माण्हुनि में जोश जज्बो वधीक आहे। अलाह जे करम सां हींअर 1500 साल जश्न मिलादत धूमधाम सां मल्हाईंदासीं। 1500 साल जश्न ईद मिलादुन नबी इन साल आहे। अल्हम्दुलिल्लाह रसूलुल्लाह जी आमद हर मुसलमान लाइ बास बरकत आहे, फ़ख्र आहे, अल्लाह जी नेमत आहे। अल्लाह कुरान में फरमायो त मुझे नेमत मिले वटि ख़ुशी मल्हायो। अल्हम्दुलिल्लाह अॼु असां मेड़ में आया आहियूं, फिर नातन शाह जा आहियूं। असां हिते ख़रीदारी करण आया आहियूं। असांजो भाई रजब जेको आहे हुन खां अॻे साल असां ख़रीदोसीं, हिन साल बि इंशाअल्लाह असां ख़रीदूं था। उम्मीद आहे त इंशाअल्लाह सॼे शहर खे सजाईंदासीं ऐं सभिनी दोस्तनि खे इहो ई असांजो अपील आहे त पंहिंजा घर दुकान मस्जिदूं चौक चौराहा सिंगारियो। रसूलुल्लाह जी आमद आहे, ख़ुशी जी आहे। जेकर तव्हां रसूलुल्लाह जी आमद ते ख़ुशि न अल्लाह से अव्हां खे नवाज़े छॾींदो। मामला में थोड़ी आजमाइशी हुई तो सजावट के हवाले से जी अल्हम्दुलिल्लाह गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जो ऐलान तो करे सको जो सरकारी या गैर सरकारी इमारत वहाँ सजा वजे पर बदकिस्मती से यानी चौक ते आड़े हवाले से गाड़ी रोड नथी नजर अचे जो लाइटिंग जो असर थिए इंतजामिया के अर्ज आहे तो प्रॉपर इन में कोशिश करूँ सभी जो आखिरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद अरबी आहे इन हवाले से सभी की खुशी या सब शरीक थियण घुर्जन। जोश सां मिलाए बाक़ाइदे सां नंढा ॿार हुजनि, हदी हुजनि, अमिड़ी हुजनि, बाक़ाइदे असां जोश सां ख़रीदारी था। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD के ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।